MSF सिंध जे सदर मोहसिन कादरी गोरो फैसल राजड़ न्याज भाणो जो ऐं आफ्ताब रजड़ जी महबूब पीटर पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय सां मुलाक़ात दौरान यूनिस साईं जी सालगिरह जो केक काटियो वियो। आरादीन हाउस नारो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सूबे सिंध जे सदर पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय यूनिस साईं जी सालगिरह जो केक काटियो वियो। उन ख़ुशीअ जी तक़रीब में ज़िले खैरपुर PMLF अॻवान पीर मिठा साईं हाजी सूफ़ी कुलवण ऐं तालका नाज़िर सतर सूफ़ी बाकिर अली, जनरल सेक्रेटरी अली नवाज़, आरादीन मोहम्मद सादिक चांद, मोहम्मद आदम चांद ऐं पार्टी अॻवाननि शिरकत कई। सियासत जे बेताज बादशाह सिंध धरतीअ सां मोहब्बत रखंदड़ फंक्शनल लीग सिंध जे सदर GDA अॻवान क़िबला पीर साईं सदरुद्दीन शाह राष्ट्रीय यूनिस साईं जी सालगिरह जो केक राजभर हाउस करोंडी अख्तर राजभर जी रिहाइशगाह ते काटियो वियो, जंहिं में तालके जे सभिनी मुअज़्ज़िज़िन शिरकत कई। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले घोटके जे तरफ़ां पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय जी सालगिरह जो केक ज़िले घोटके जे जनरल सेक्रेटरी अरबेलो मंगरियो, ज़िले घोटके जे नायब सदर गुल हसन उनड़, तालका मीरपुर माथेलो जो जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ़ार बोज़दार जी अॻवानी में मीरपुर माथेलो में काटियो वियो। सियासत जे बेताज बादशाह सिंध धरतीअ सां मोहब्बत रखंदड़ फंक्शनल लीग सिंध जे सदर GDA अॻवान क़ाबिल एहतराम पीर सैयद सदरुद्दीन शाह राष्ट्रीय अल मारूफ यूनिस साईं जे जनम ॾींहं जो केक मुस्लिम लीग फंक्शनल हाउस खैरपुर में काटियो वियो। यूनिस साईं जी वॾे ॼमार लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं, जंहिं में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला जनरल सेक्रेटरी शाहिद रसूल चीमा, लिबरल सिंध जे सदर डॉक्टर प्यारो खान फुलपोटो, मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे एडिशनल इंफॉर्मेशनल सेक्रेटरी कामर निसार अहमद, अबड़ो अब्दुल्ला, अबड़ो अब्दुल गनी फुलपोटो, अब्दुल जब्बार टगड़, साबिर हुसैन मैसर, मोहम्मद इकबाल फुलपोटो, सिकंदर जोयो समेत तालके खैरपुर जे सभिनी मुअज़्ज़िज़िन शिरकत कई।